अफ़सोसनाक ख़बर है मधेजी में अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ प्यारो ॾाहाणी में जेहा ऐं ॾाहाणी बिरादरी में झेड़ो थियो आहे, जंहिंमें 2 औरतूं मारिजी वियूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मधेजी में ॻोठ प्यारो ॾाहाणी में जेहा ऐं ॾाहाणी बिरादरी में झेड़ो थियो आहे, 2 औरतूं मारिजी वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मधेजी मां आवाज़ जे रिपोर्टर अब्दुल हकीम सहतो खां। जी अब्दुल हकीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। मधेजी पाणी हद ॻोठ प्यारो खानदानी में जेहा ऐं ॾाहाणी बिरादरी में पुराने सवां जे तकरार तां फायरिंग कई वई आहे। फायरिंग जे नतीजे में गोली लॻण सबबि 2 औरतुनि मुतहमात वज़ीरा धी प्यारो ॾाहाणी ऐं मुतहमात जदल ॾाहाणी क़तल थी वई आहे। इतला मिलण बावजूद मधेजी पुलिस 2 कलाक ताईं जेको आहे लाश तहवील मटण लाइ पहुती, जिते जॾहिं त ॿियूं धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो हलंदो रहे, धुरियूं मोर्चा बंदि आहिनि। इलाइक़े में ख़ौफ़नाक छाइजी वियो आहे, वधीक खून जो फणो फचियो आहे। ठीक है, अवां जी मेहरबानी अब्दुल हकीम अपडेट करण लाइ।